پیغام رمضان. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. قل صدق اللہ فاتبعوا ملة ابراہیم حنیفا وما كان من المشرکین. إن أول بيت وضع للناس للذي ببكة مباركا وهدى فيه آيات بينات مقام إبراهيم ومن دخله كان آمنا. ولله على الناس حج البيت من استطاع إليه سبيلا ومن كفر فإن الله غني عن العالمين. صدق اللہ العلی العظیم. ماشاء اللہ تبارک و تعالی. نحمدہ ونستعینہ ونستغفرہ ونؤمن بہ ونتوکل علی اللہ. نحمدہ ونصلی ونسلم علی رسولہ الکریم. اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. سندھ ٹی وی جی سحری نشریات جے 20 پروگرام 20 سحری جے پروگرام پیغام رمضان میں تمام ناظرین و سامعین کے دل جی گہرائن سان بھلیکار. السلام علیکم ورحمۃ اللہ تعالی وبرکاتہ. آؤں جو میزبان ابوالحسن محمد عبدالخالق قادری. اج اساں جے ہن پروگرام جو ٹاپک ہے فتح مکہ. 20 رمضان مبارک تے فتح مکہ تھیا. اسلام کیڈو امن پسند دین آ. اسلام جڈیں مکو مسلمانن کا زبردستی چھڈن تے مجبور کयो ویو. کنجی ماں ماری وئی, کنجو پی مارے ویو, کنجا بچہ ماریا ویا, کنجا ذال کھسی وئی. ایڈو ظلم کرن وارن کے جڈیں قبضو تھیण گھرجے چھا عالم ہوجण گھرجے. یقیناً ہر مانو سوچندو تو جنجو بچو جن نظرن جے ساموں مارयो وयो ہوجے ऐं मारण वारो साम्हूं हुजे त कम अज़ कम क़िसास वठी बदिलो त वठंदो. पर अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मको फ़तह कयो त उन्हनि क़ातिलनि, उन्हनि ज़ालिमनि, उन्हनि दहशतगर्दी करण वारनि सख़्त मुख़ालिफ़ दुश्मननि सां हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो छा वर्ताव हो ऐं सहाबा इकराम छा वर्ताव कयो. सो असां इन टॉपिक ते गुफ़्तगू कंदासूं. अॼु असां वटि इन टॉपिक ते गुफ़्तगू करण जे लाइ बहितरीन आलिम दीन ऐं केतिरा ई शागिर्द उन जा आलिम थी चुका आहिनि. वो दरस व तदरीस सां ताल्लुक़ रखनि था, पढ़ाइनि था, उस्ताज़ुल उलमा आहिनि माशाअल्लाह. अल्लामा क़ुरबान अली क़ादरी साहब, अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि. अवां जी महिरबानी सां तशरीफ़ वठी आयो. असांखे रोज़ानो जीअं क़ुरान पाक जी तिलावत ॿुधाई,
قاری فیصل محمود وڑائچ صاحب السلام علیکم. وعلیکم السلام. بہت شکریہ جناب آپ تشریف لے آئے. ऐं अॼु असांजे हिन प्रोग्राम में ॿिया ॿ सुठा नातख़्वान बि आया आहिनि जेके मुल्क पाकिस्तान जा बहितरीन सनाख़ान आहिनि, सुहिणे अंदाज़ में नातूं पढ़ंदा आहिनि. मोहम्मद जावेद कादरी साहब अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. जनाब आप खैरियत से? अल्हम्दुलिल्लाह. आपका बहुत बहुत शुक्रिया कि आप तशरीफ़ ले आए. जज़ाकल्लाह. उन खां पोइ असांजा बहितरीन ॿिया सनाख़ान आहिनि जेके बि असांजे अॼोके हिन प्रोग्राम में बहितरीन नात पेश कंदा या मां ॿुधंदो तव्हांखे मज़ो ईंदो. मोहम्मद हसीब कादरी साहब अस्सलाम वालेकुम जनाब. वालेकुम सलाम. आपका बहुत शुक्रिया आप तशरीफ़ ले आए. नाज़रीन बिला ताख़ीर असां पंहिंजे प्रोग्राम खे जीअं त शुरूआत थी चुकी आहे, असां कुझु बि न आहियूं ॻाल्हाईंदा. पहिरीं तिलावत क़ुरान थींदी आहे, उन खां पोइ असांजो अल्हम्दुलिल्लाह सिलसिलो शुरू थींदो आहे. तारुफ़ पेश थी चुको, असांजे मौज़ू जो बि तारुफ़ थी वियो, असांजे महिमान जो बि तारुफ़ थी वियो. हाणे शुरूआत करूं था. बाज़ाब्ता शुरूआत तिलावत क़ुरान सां थी चुकी आहे ऐं असांजी शुरूआत जेका आहे उहा नात शरीफ़ सां थींदी. मोहम्मद जावेद कादरी साहब जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में अक़ीदत जा गुलड़ा निशावर कंदा. या नबी मोहतरम शाने रिसालत आप हैं. या नबी मोहतरम शाने रिसालत आप हैं. या नबी आप हैं. क्या करूं मैं लेके जन्नत, मेरी जन्नत आप हैं. क्या करूं मैं लेके जन्नत, मेरी जन्नत आप हैं. दिल के गुलशन में बहारे आप से मेरे हुजूर. दिल के गुलशन में बहारे आप से मेरे हुजूर. मेरी फरहत आप हैं. मेरी दुनिया मेरी उक़बा, मेरी फरहत आप हैं. और रब ने बख्शा आपको शफ़ाअत या नबी. रब ने बख्शा आपको शर्फ़े शफ़ाअत या नबी. आसियों के वास्ते रब की इनायत आप हैं. आसियों के वास्ते रब की इनायत आप हैं. अंबिया जितने अक़सा में हुए सब मुक़तदी. अंबिया जितने
اقصا میں ہوئے سب مقتدی یا امام الانبیاء جانے امامت آپ ہیں یا امام الانبیاء جانے امامت آپ ہیں. مکتب سے رہا ہوں آپ کی نسبت پہ ناد و ناز کرتا ہے بہت روز محشر کام آئے جن کی نسبت آپ ہیں روز محشر کام آئے جن کی نسبت آپ ہیں یا نبی محترم شان رسالت آپ ہیں. یا رسول اللہ روز محشر جن کی نسبت کام آئے وہ آپ ہیں. ماشاءاللہ ماشاءاللہ تبارک و تعالیٰ. جاوید بھائی آپ نے بہترین کلم پڑھا. اللہ پاک آپ کو اجر عظیم عطا فرمائے. محترم ناظرین ہینئر اساں سوال کریوں تھا پانچے انہی ٹاپک جی طرف بدھوں تھا جن جو اوہاں کی یقیناً شدت سے انتظار ہوندو تو مجھے کو اگ میں انٹرو پیش کیو تو ان میں جے کلمات تھا اچھو تو میں واقعی تاواں کے بدھایاں تو کیڈو زبردست ہی پہلو ہے اسلام جو تو اسلام جڏहिं कंहिं शइ खे हासिल करे थो उन खां पोइ जो वर्ता इहो चङे भले जे वस में न मुंहिंजो चैलेंज आहे जंहिं जिते जिते फतवात हासिल कयूं आहिनि अहिड़ो वर्ता कंहिं न कयो हूंदो न करे सघंदो छो त दिलि कंट्रोल में न आहे हीअ अल्लाह पाक जो आफ़ाक़ी जेको आहे न दीन आहे कानून आहे रब तबारक ताला जी तरफ़ां अता थियल कानून आहे उन में जेकी गुंजाइश आहे उते माण्हू जी पंहिंजी ज़ाती मर्ज़ी न हलंदी आहे उते रब काइनात जी मर्ज़ी हूंदी आहे उनजे हबीब अलैहिस्सलाम जी मर्ज़ी हूंदी आहे. जी अल्लामा साहब मक्को इब्तिदा हितां करियूं त बहितर रहंदो त मक्को नबी करीम अलैहिस्सलाम जन साहबा किराम छो त हुज़ूर अलैहिस्सलाम जी पैदाइश त मके जी आहे मक्को छो छॾियऊं आख़िर अहिड़ो छा मामिलो पेश आयो जो मक्को छॾे मदीने तरफ़ हिजरत करे विया. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. मक्को हुज़ूर अलैहिस्सलाम जेको छॾियो हुयो इन जी जेका वजूहात बयानु कयूं वेंदियूं आहिनि उन मां हिकु इहो हुयो त मके में हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात मुबारक ते ॾाढो ज़ुल्म कयो वियो ऐं दीन जी तबलीग ते ॾाढी पाबंदी हूंदी हुई ऐं जेको मुसलमान थींदो हुयो उन ते ॾाढो ज़ुल्म ऐं ज़्यादती थींदी हुई ऐं प्लस हिकु जेको ॿियो इन जो सबबु बणियो उहो मदीने मां अचण वारा अफ़राद हुया जेके अची करे हिते हज कंदा हुया. हुज़ूर अलैहिस्सलाम जी आदत मुबारक हूंदी हुई त जॾहिं काफ़िला ईंदा हुया हज ते पाण ॿाहिरि वञी उन्हनि खे तौहीद जा दर्स ॾींदा हुया त ईअं मदीने मां जेके वफ़द ईंदा हुया जेके हज लाइ ईंदा हुया हुज़ूर अलैहिस्सलाम उन्हनि खे दर्स ॾींदा हुया तौहीद जो ऐं शिरक खां बचण जी तालीम ॾींदा हुया. त पहिरें दफ़ा कुझु मुसलमान थिया ऐं उनखां पोइ वरी अॻे साल वरी कुझु मुसलमान थिया त जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम हिजरत की तक़रीबन उते जेके मदीने में मुसलमान मौजूदु हुया उहे तक़रीबन उन्हनि जी तादाद 72 मौजूदु हुई ऐं उन्हनि पेशकश कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में. अल्लामा साहब इन मौज़ू खे ताईं कंटिन्यू करियूं था हींअर वक़्तु थियो आहे असांजो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो. नाज़रीन नंढड़ी साही जो वक़्तु थी चुको आहे अव्हां असां अव्हां सां ॾाढा ठहूं था ऐं ठहंदा ई रहंदासीं जेकॾहिं मोहबत ॿिन्ही तरफ़ हूंदी. इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त तव्हां केॾांहुं बि न वेंदो ॾिसंदा रहंदो सिंध टीवी. पैगामे दिल जी गहराइनि सां तमामु नाज़रीन खे हिकु भेरो वरी भलीकार. असांजो ज़बरदस्त मौज़ू अल्लामा साहब गुफ़्तगू फ़रमाए रहिया आहिनि असां वॾो लुत्फ़ ऐं मज़ो वठूं पिया. जी अल्लामा साहब हिकु त थी वियो असल में वजह इहा हुई त तौरेत शरीफ़ में जेके यहूदी आहे उन्हनि ऐं इंजील में जेके निशानियूं पढ़ियूं आख़िरी नबी जूं त उहे इहे हुयूं त हू मके में पैदा थींदो जॾहिं हुन मके जो
तज़किरो उते पढ़ियो त पोइ सभु लॾे आया मके में, हालांकि मके जा न आहिनि असल में इहे ओॾां लॾे आया मके में, अचे रहिया इहो ई सोचे करे पंहिंजे ज़ुअम फासिद में त नबी पैदा थियणो आहे त असांजे ख़ानदान मां थियणो आहे, ॿिए कंहिं मां न थींदो। उन्हनि खे हिकिड़ी घमंड हुयो त बनी इसराईल जेके आहियूं, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो फ़र्ज़ंद आहे इसहाक़ अलैहिस्सलाम, बीबी सारा मंझां, बीबी हाजरा मंझां इस्माइल अलैहिस्सलाम। बीबी सारा मंझां जेको इसहाक़ अलैहिस्सलाम आहे, इसहाक़ अलैहिस्सलाम जो पुटु आहे हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, जंहिंखे इसराईल चइबो आहे। इसरा अबरानी में इसरा चइबो आहे बाने खे ईल अलाह खे चवंदा आहिनि, ईलिया अलाह ताला जो नालो, त इसराईल माना अलाह जो बानो, इहो नालो आहे याक़ूब अलैहिस्सलाम जो। त बनी माना उनजी औलाद, बनी इसराईल में याक़ूब अलैहिस्सलाम जी औलाद, उनमें पहिरियों नबी थियो आहे यूसुफ अलैहिस्सलाम, आख़िरी नबी आहे ईसा अलैहिस्सलाम। हाणे उनजी इहा मतिलबु ख़्यालु हो त इहो नबी ईंदो त असां मां ई थींदो, इस्माइलिन मां कोई नबी न थींदो, बनी इस्माइल मां इब्राहिम अलैहिस्सलाम जो फ़र्ज़ंद आहे बीबी हाजरा जो, जेको छॾे आया मके में, त मके में जेको पैदा थियो त इन मां कोई औलाद पैदा थियणी न आहे। हालांकि हीअ बि नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद, हीअ बि इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद आहे, पर जॾहिं अल्लाह तबारक व तआला जी कुदरत इहा हुई त हेॾो केॾा बि नबी पैदा थियनि, हेॾो हिकिड़ो ई नबी, उहो हिकिड़ो ई नबी सभिनी नबियुनि जो सरदार आहे, त हितां जॾहिं पैदा थिया त उन कावड़ बुग़्ज़ हुयो, तस्लीम न पिया कनि, निशानियूं सभु ॾिठूं, सभु कुझु सम्झी विया त इहो नबी आहे, पर उहो अना हिकिड़ी जॾहिं अची वेंदी आहे न इंसान में, उन अना में नबी करीम अलैहिस्सलाम खे नबी मञण लाइ तयारु न आहे, सादिक बि मञनि पिया, अमीन बि मञनि पिया, ख़ानदान जो शरफ़ इज़त बि मञनि पिया, काबे जो जेको आहे सो उनखे मुतवली बि मञनि पिया हज़रत अब्दुल मुतलिब खे, ऐं सभु कुझु नबी न मञंदासीं। इहो साड़ हो जंहिंजे करे उहे हर ॻाल्हि ते अटकाईंदा, हर ॻाल्हि ते विढ़ंदा, ऐं अञा वेतर 40 सालनि खां पोइ जॾहिं रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूत फरमायो, पोइ त जान जा दुश्मन थी विया, जंहिंजे करे इहे तकलीफ़ूं वधंदियूं वयूं, जेको सहाबी थींदो पियो वञे, मुस्लमान थींदो पियो वञे, उन सां ज़ुल्म सितम थियनि पिया। बिलाख़िर रब काइनात जल्ल जलालुहु जो हुकुम थिए थो त तव्हां मको छॾे मदीने तशरीफ़ वठी अचो। हाणे मदीने में जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम जन आया त उते त इस्तक़बाल थिया, ऐं 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं हुयो, महबूबनि जी आमद थी आहे, मदीने में दाख़िल थिया आहिनि। 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं सूमर शरीफ़ जो ॾींहुं हुयो, छो त जुमो पढ़ियो मस्जिद क़ुबा में, सूमर शरीफ़ वारे ॾींहुं जेके मदीने शरीफ़ में नबी करीम अलैहिस्सलाम अचनि था, हुज़ूर जी आमद मदीने में थिए थी 12 रबीउल अव्वल सूमर वारे ॾींहुं, ऐं सहाबा पंहिंजा इमाम लाहे करे झंडा खणी इस्तक़बाल करे साईं जन जी आमद जो जुलूस कढियो, इस्तक़बालिया रैली, तलअल बद्रु अलैना मिन सनियतिल बदाई वजबत शुक्र अलैना मा दआ लिल्लाहि दाई, इहा नात पढ़नि पिया। हाणे मूंखे ॿुधायो 12 रबीउल अव्वल ते जेको आशिक़ कंदा आहिनि, इन्हनि में कहिड़ी शइ अलॻि आहे? हुज़ूर जी आमद जो ॾींहुं, सूमर शरीफ़ जो ॾींहुं, 12 रबीउल अव्वल, झंडा जेके सहाबा किराम पंहिंजा इमाम लाहे करे लकड़नि में विधा ऐं नात पढ़नि पिया, इहो ई त थींदो आहे 12 रबीउल अव्वल वारे ॾींहुं, पोइ उहा ई अदा थींदी आहे हिते। हाणे अचूं पंहिंजो टॉपिक जी तरफ़, छो त उहो टॉपिक अलॻि आहे, अल्लाह ताला चाहियो त 12 रबीउल अव्वल ते इहो टॉपिक कंदासीं, थोरो टच ॾिनोसीं, हिकिड़ो टेस्ट मज़ो दुबाला करण जे लाइ। इन में थोरी मां ॻाल्हि जो एडजस्ट मतिलबु थोरो इज़ाफ़ो बि कंदुमि। असल में तन्हाई में हिक ॿिए खां पुछंदा, ॿुधा भला इहो नबी आहे या न? जी जी जी, तन्हाई में चवंदा इहो नबी आहे, अलामत पूरियूं आहिनि, अबू जहल बि चवंदो, सभु चवंदा हुया, लेकिन सिर्फ़ु मञीदानी लाइ न हुया जो सरदारी। अबू जहल खां कंहिं पुछियो त जॾहिं आहे बि उहो नबी मञे बि थो, पोइ ऐलान छो नथो करे, अचे यार जे ऐलान कंदुमि त असांजी इज़त ख़राबु, सरदारी वेंदी, असांजी सरदारी वेंदी, त माना वॾो हिनखे तस्लीम करिणो पवंदो। उहो अना कंध में जेके किली लॻी वेंदी आहे न कंहिं कंहिं माण्हू खे, वॾो छो त इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा बारिश थींदी आहे न, बरसाति, उहा बरसाति जॾहिं नाज़रीन थींदी आहे त पहाड़ ते बि थींदी आहे, वणनि ते बि थींदी आहे, कचरे जी ढेर ते बि थींदी आहे, गुल ते बि थींदी आहे, अक ऐं टूअ जे वण ते बि थींदी आहे। पोइ छा थींदो आहे, बारिश जो को क़सूर न आहे, जेके फराज़ यानी बुलंद पहाड़नि वारा इलाइक़ा आहिनि उतां बारिश जो कतिरो बि न बीहंदो आहे, जेके नशेबी ज़मीनूं आहिनि, हेठां वारियूं ढोरे वारियूं ज़मीनूं आहिनि, आस पास जो पाणी अचे उते जमा थींदो आहे। गंद जे ढेर ते जॾहिं बारिश थींदी आहे त उनजी बदबू में इज़ाफ़ो थींदो आहे, मिठे वण ते जॾहिं ख़ुशबू थींदी आहे, बारिश थींदी आहे त उनजी मिठाण में इज़ाफ़ो थींदो आहे, गुलाब ऐं गुलनि ते जॾहिं बारिश पवंदी आहे उनजी ख़ुशबू में इज़ाफ़ो थींदो आहे, ऐं अक ऐं टूअ जे वण ते जॾहिं बारिश पवंदी आहे न त उन्हनि जी कोड़ाण में इज़ाफ़ो थींदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे, सप ऐं सिप जे वात में वसे जॾहिं बारान यानी बारिश, सिप ई थींदी आहे जंहिंजे अंदरि मोती हूंदा आहिनि, समुंड जे तरे में हूंदी आहे, सिप ऐं सप यानी नांग, सिप
चवनि था त जॾहिं बारिश थींदी आहे त इहा सिप बि ज़मीन समुंड जे तरे मां निकिरी मथां चिरे ते ईंदी आहे, नांग बि मथां चिरे ते ईंदो, उनखे ख़बर पइजी वेंदी आहे अलाह जी कुदरत सां त बारिश थिए थी। नांग वात खोले बीहंदो आहे, बारिश जो कतरो पवंदो आहे, उन जे ज़हर में इज़ाफ़ो थींदो आहे, मज़बूत ज़हर थी वेंदो आहे। सिप जॾहिं ॿाहिरि ईंदी आहे, उहो पाणी जो कतरो जे वात में पवंदो आहे बारिश जो, उन कतरनि मां मोती ठहंदा आहिनि जेके वॾे वॾे बादशाहनि जी गिचीअ में हार पवंदो हो। शाह साहब फरमाइनि था त सिप ऐं सप जे वात में वसे जॾहिं बारान, हिन में माणिक मोती, हुन में ज़हर ज़ियान। इहो ई ओहञाण आहे कमीने ऐं अशराफ़ जो। इल्म, सम्झ, सरदारी, तबको, उहिदो, मनसब अल्लाह ताला अता कंदो आहे। कमीने जी कमीनाइप में इज़ाफ़ो थींदो आहे, सुलछणे जी सुलछणाइप में इज़ाफ़ो थींदो आहे। माशाअल्लाह, फ़तेह मक्का जो बैकग्राउंड बयानु कयो छो त असां वटि वक़्तु थोरो बचियो आहे। त फ़तेह मक्का जो इहो बैकग्राउंड ईअं त जीअं हुज़ूर अलैहिस्सलाम उते विया ऐं उन खां पोइ बि हिननि खे सुकून न आयो। जो इहे मदीने में विया आहिनि उते बि सुकून सां छो रहनि मुस्लमान, उते बि अची करे इहे मुख़्तलिफ़ तरह सां शैतानियूं कंदा हुया, अटैक कंदा हुया, हमला कंदा हुया काफ़िलनि ते अॻिते पोइते। एतिरो जो मतिलबु चवंदा हुआ की उते जेके यहूदी रहंदा हुया उन्हनि सां बि राब्तो करे चवंदा हुया त कंहिं तरीक़े पाण में मिलूं ऐं इन्हनि खे मुस्लमाननि खे हिते ख़तमु कयो वञे। साज़िश ख़तमु न थींदी आहे, उते बि ख़तमु न थी। उहो चवंदा आहिनि न उर्दू में, रस्सी जल जाए उसके बल न जाए, बल न जाए, माना रसो सड़ी वेंदो जा वकड़ न वेंदा। वकड़ न वेंदा। जेको साज़िशी माण्हू हूंदो आहे उहो किथे बि रहे, उनखे सुकून न आयो। पोइ वरी उन खां पोइ वरी हुज़ूर अलैहिस्सलाम उमिरे जो जेको इरादो कयो, सुलह हुदैबिया जो मामिलो थियो, उते आया त उते बि हुज़ूर अलैहिस्सलाम सां इन्हनि उमिरे करण जी इजाज़त न ॾिनी, उमिरि न कराईंदासीं। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो ठीकु आहे, असां का ॻाल्हि विच में तय कयूं था, असां मोटी था वञूं। उते बि ॻाल्हि तय थी, सुलह हुदैबिया थी वई ऐं उन खां पोइ वरी बि हालत हुई सुलह हुदैबिया में जेको मुआहिदो तय थियो उन ते बि उन्हनि जो अमल न हुजे। उते वञी करे मुस्लमान मोटी विया, पोइ बि उन्हनि ते उन्हनि जो ज़ुल्म ऐं ज़्यादती हुई। उन खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजे साहबा किराम खे इरशाद फरमायो त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल हाणे मके ते चढ़ाई कई वेंदी ऐं 10,000 जो लश्कर रिवायतुनि में अचे थो ऐं कंहिं में अचे थो 12,000, पर मुफ़्ती साहिबु इहो लिखियो आहे त हक़ीक़त इहा 10 निकितो हुयो ऐं अॻिते हलंदे 12 थी वियो हो ऐं 12,000 जो काफ़िलो जॾहिं आयो ऐं मर्र ज़हरान हिकु जॻह आहे, हिते अची पहुतो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो तव्हां जीअं अमन जो दर्स ॾींदो आहे, जीअं तव्हांजो अमन जो दर्स ॾींदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त राति में हर कोई पंहिंजो जो ख़ैमो हणंदो उहो विथी विथी सां हणे ऐं पंहिंजे ख़ैमे जे अॻियां हर कोई बाहि जेको न ॿारींदो, जीअं उन्हनि खे ईअं ख़बर पइजी वञे असां घणा आहियूं ऐं जंग न थिए ऐं उहे ई असांजी ॻाल्हि मञनि, जीअं जंग ऐं उहो कत्लो गारत जो मामिलो मेलनि में फैलिजी वई, मिलन में फैलिजी वई ऐं उन्हनि जो ॾिठो त हल एॾी फ़ौज आई आहे तो माना नफ़्सियाती उहो त हुयो, पर रसूल जी हिकमत बि इहा हुई त जीअं असां उन्हनि सां कत्लो गारत न कयूं ऐं असांजी हैबत उन्हनि ते तारीफ़ थी वञे, हेॾो क़त्ल थिए न ओड़ो क़त्ल न थिए। ऐं इहो ऐलान बि कयो रसूल जॾहिं मके में दाख़िल थिया त रसूल फरमायो की जो मके में खाना काबा में दाख़िल थी वेंदो उनखे बि। अच्छा, हाणे हिकु सुवालु आहे त जॾहिं उहे साम्हूं अचे विया मके में, जॾहिं हुज़ूर करीम अलैहिस्सलाम इहो बि मंज़र ॿुधाइजो त पंहिंजी जेकी ॾाची हुई क़स्वा ते सुवार हा, साईं जन जे अंदाज़ छा हो, इन ते बि थोरो रोशनी विझो। ऐं उन खां पोइ जॾहिं उहे साहबा कंहिंजो ॿारु खसे वियो, जीअं गुफ़्तगू कंहिं उन में बि थी, हज़रत अबू सलमा जो जेको किसो आहे उनजा जेको आहे सो घरवारी बीबी उम्मे सलमा खां उनजो ॿारु खसी वियो, उम्मे सलमा खसी वई, अहिड़े हिसाब सां ज़ाहिर आहे उन्हनि खे कावड़ त हुई न साहबा खे, कंहिंजी ज़ाल खसी वई, कंहिंजो बचो खसी वियो, कंहिंजी माउ कंहिंजो पीउ मारियो वियो, केॾियूं केॾियूं ज़्यादतियूं करण वारा ई साम्हूं हुजनि। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम खे साहबा किराम छा अर्ज़ु कयो ऐं महबूबन करीम अलैहिस्सलाम छा फरमायो त कंहिंसां विढ़णो आहे, इन ते थोरो रोशनी विझो। त हुज़ूर जी जॾहिं मके मुकरमा में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं तशरीफ़ आवरी थिए थी त साईं जन जो अंदाज़ छा हो ऐं उन्हनि जे लाइ हुकुम छा फरमायो? जी अलामा साहिब। जीअं मां शुरू में ॻाल्हि कई त इस्लाम खे ख़ामख़ा चयो वेंदो आहे त हे दहशतगर्द मज़हब आहे, अहिड़ो को बि इन सां ताल्लुक़ु न आहे। दहशतगर्दी जो परे परे खां बि न इस्लाम सां को ताल्लुक़ु न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जीअं मके में दाख़िल थिया, इस्लाम जो दहशतगर्दी सां ताल्लुक़ु न आहे, दहशतगर्दनि जो इस्लाम सां ताल्लुक़ु न आहे। जीअं दाख़िल थिया त पाण सल्लल्लाहु ऐलान फरमायो जेको मके में दाख़िल थी वेंदो, सॉरी मके जे खाना काबा हरम में दाख़िल थी वेंदो उनखे कुझु न चयो वेंदो, जेको पंहिंजे घर में बंदि थी वञे दरवाज़ो बंदि करे उनखे कुझु न चओ, ऐं अबू सुफियान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे घर में जेको हलियो वञे
ان کے بھی کچھ نہ چयो वञे ऐं फरमायो जेसिताईं कोई तलवार या कंहिं तरीक़े बि हुज़ूर करीम अलैहिस्सलाम हमलो न करे तव्हां हमलो न कयो। साईं जन जे मथे मुबारक ते कारो इमाम पातो कस्वा में ऐं गर्दन एॾी झुकियल हुई जो उहा ॾाची जी गर्दन सां टकराइजे पई बसाओकात। ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी अखियूं मुबारक ॻोढ़ा वहनि पिया। सूरह नसर जी तिलावत हली रही इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फतहु वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। त महबूबन करीम अलैहिस्सलाम या ख़ुशख़बरी ॿुधाई त हाणे फतेह मक्का आहे, मको फतेह। साईं जन रोअनि पिया ऐं अल्लाह जी बारगाह में गिड़गिड़ाए रहिया। जॾहिं मके में दाख़िल थिया त हालांकि थियणी घुरिजे हा त तव्हां उहे ज़ालिम आहियो जिन असांखे शहर बदर कयो, असां सां ज़ुल्म कया, पर साहब अर्ज़ कयोसीं हाणे छा हुकुम आहे हिननि जे लाइ। ऐं अहिड़े मौक़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॾाची ते ई तवाफ़ कयो ऐं तवाफ़ करण खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं उते खाना काबा जे दरवाज़े अची बीठा त उन टाइम हुज़ूर अलैहिस्सलाम पाण फरमायो हाणे तव्हांजो जेके उते सरदारान क़बाइल जमा थी विया त पोइ उन्हनि हुज़ूर करीम अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयो त तव्हां असांजे बारे में छा सोचो था, यानी छा प्लान ठाहिया आहियो, तव्हां असां सां छा कंदो। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम पुछा कयो त तव्हां मुंहिंजे बारे में छा गुमान रखो था। जी अल्लाह उन्हनि चयो अखुन करीमुन इब्नु अखिन करीम आहिनि, तव्हां करीम भाउ आहियो ऐं करीम भाउ जी औलाद आहियो। अल्लाह इहे अल्फाज़ अदा कया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाया, उन्हनि खे इरशाद फरमायो ला तसरीब लकुम इज़हबू अंतुम तुलका, अॼु तव्हां ते का मलामत न आहे, सभु हलिया वञो, तव्हां सभु आज़ादु आहियो। ऐं जीअं इहे अल्फाज़ जान जा दुश्मन चवनि था करीम भाउ जी करीम औलाद आहियो, महबूबन फरमायो त तव्हां मूं मां करम जी उमीद था रखो, वञो तव्हां अॼु आज़ादु आहियो, तव्हां का पुछा न आहे। ही दुश्मननि जे लाइ आहे। असां जहिड़ो गुनाहगार जॾहिं क़यामत वारे ॾींहुं महबूबन खे अर्ज़ु कंदोसीं मां तव्हांजे दर जो ग़ुलाम आहियां, हो दुश्मन हुया बि तव्हां माफ़ी जो ऐलान कयो, मां जहिड़े मिसकीन जे लाइ त पोइ त अहिड़े मौक़े ते आया जीअं तव्हां पुछो गुफ़्तगू जारी रखंदासीं। असां वटि टाइम जो मतिलबु आहे न, सॼी गेम ई टाइम जी आहे। सो नाज़रीन हींअर वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अवां जी मोहबतुनि जे नाम अॼोकी असांजी सहर शाम न सहर आहे, सहर जी प्रोग्राम आहे। बसि थोरी विथी आहे, जल्दी अची मिलूं था इंशाअल्लाह तबारक तआला। ॾिसंदा रहो सिंध टीवी। लख बिस्मिल्लाह जी, भलीकार, मोस्ट वेलकम, अहलन व सहलन, मरहबा। अवां जी महिरबानी जो अवां एतिरे टाइम खां वठी सिंध टीवी जो असांजे ब्रेक जो इंतज़ारु कयो, वरी अचण जो। असां वरी हाज़िर थी अवां जी ख़िदमत में। टॉपिक ज़बरदस्त आहे, गौर सां ॿुधो। अल्लामा साहब नबी करीम अलैहिस्सलाम जन जीअं आया मके में दाख़िल थिया, फरमायूं त जेको काबे जे अंदरि पनाह वठे उन ते हथु न खणो, जेको अबू सुफियान जे घर में पनाह वठे उन ते हथु न खणो, जेको पंहिंजे घर जो दरवाज़ो बंदि करे उन ते हथु न खणो, औरत ते हथु न खणो, ॿार ते हथु न खणो, पोढ़े पोढ़ी ते हथु न खणो, मरीज़ ते हथु न खणो। पहल न करे उन ते बि जेसिताईं जेको पाण अर्ज़ु कयोसीं पोइ कंहिंसां विढ़ूं, तव्हां सभिनी खे त माफ़ी ॾेई छॾी। फरमायो जेको तव्हां सां विढ़णु अचे उन सां विढ़ो, बाक़ी ॿियो न। हा हिकिड़ो मौक़ो आयो काब बिन अशरफ, उहो गुस्ताख़ जो नबी करीम अलैहिस्सलाम जी शान में बेअदबी गुस्ताख़ी कई, उन जे लाइ ॿुधायो वियो त उहो काबे जे ग़िलाफ़ सां वेठल आहे। अब्दुल्ला बिन अख्तल इहो खाना काबा जे ग़िलाफ़ में अंदरि चिमटियल हुयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो वियो त हिते मौजूदु आहे, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम फरमायो त इनखे हिते ई क़तल कयो। हालांकि हरम में जूअ मारण जी इजाज़त न आहे, को बि दम वठण जी इजाज़त न आहे, कुओ मारण जी इजाज़त न आहे। माण्हू इहो पहिरियों मुस्लमान थियो, मुस्लमान थियण खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनखे ज़कात वठण लाइ मुक़ररु कयो। इन सां गॾु ॿियो बि हिकु सहाबी हुयो जो इन सां मुआवनत रहंदो हो। थियो ईअं त हे वियो सदका वठंदे वठंदे वरी इन जी नियत ख़राबु थी ऐं उन खां पोइ उन सहाबी खे बि क़तलु कयऊं ऐं जेको माल हुयो उहो बि खणी वियो। ऐं इन खां वधीक जेका सभु को जी जेका गुस्ताखी वारी ॻाल्हि हुई, उहो शेर लिखंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे बारे में गुस्ताखाना नामुनासिब अल्फाज़ ऐं जीअं पंहिंजा मुंहिंजे लाइ लफ़्ज़ हुजनि त ॻार ॾियण या अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु हा कंदो हुयो। त इन ॻाल्हि जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे खाना काबा जे अंदरि बि हुयो त हुकुम ॾिनो की इनखे उते मारियो वञे। ऐं जीअं तव्हां ॿुधायो पियो त कंहिंखे बि हथु लाइण जी इजाज़त न हुई, हता की जानवर रिवायतों में अचे थो त हिकु जानवर यानी कुती हुई, उनजा बच्चा हुया त हिकु साहबी खे हुज़ूर उते बीहारे छॾियो, त काफ़िलो हितो गुज़रंदो
ऐं उनखे ख़्यालु कराइजो कोई हिन कुती खे या बच्चे खे तकलीफ़ न ॾिए। अल्लाहु अकबर। अॼुकल्ह माण्हू कुता पारनि था न, उन्हनि खे शौक़ु आहे। ॾिसो रसूलुल्लाह हिकु जानवर जो बि केतिरो ख़्यालु कयो। जानवर जे बच्चनि खे लश्कर अचे थो मथां नुक़सान हिकु पहुचे। साहबी हारिस नालो उनखे उते बीहारे छॾियऊं। नाज़रीन तवजो चाहींदुसि तव्हांजी, जेको इस्लाम हिकु जानवर जी यानी कुतीअ जे बच्चनि जी हिफ़ाज़त जे लाइ बि हिकु साहबी खे मुक़ररु करण जो हुकुम ॾे, उहो नबी उहो कॾहिं चाहींदो कंहिंजी बिला वजह जानवर थी वञे? उहो दीन जंहिं दीन में हुकुम आहे त नक में पाणी वुज़ू में अधु लप सां विझणो आहे, सॼी लप विझंदो इसराफ़ थींदो। तवजो कजो, अधु लप पाणी जो ज़ाया करण जी इजाज़त जेको दीन नथो ॾे, उहो दीन कंहिंजो रत ज़ाया करण जी इजाज़त ॾींदो? उहो दीन जेको कंहिंखे अख सां तकलीफ़ ॾियण जी इजाज़त नथो ॾे, कंहिं सां सख़्तु जुमिला ॻाल्हाइण जी इजाज़त नथो ॾे, बल्कि असां बिल्कुलु आसान जंहिं दीन जी मशहूर ऐं ज़बरदस्त सुन्नत हुजे, हिक ॿिए खे सलामती जी दुआ ॾियणु, अल्लाह तोखे सलामत रखे, अल्लाह तोखे छा, अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम। जेको तव्हां सां मिले, तव्हांजो ॼातल हुजे सुञातल हुजे न हुजे, सलाम कयो। उहो दीन जेको सलामती जूं दुआऊं ॾे, अल्लाह तोखे सलामत रखे, अल्लाह तोखे सलामत रखे, अल्लाह तोखे अस्सलामु अलैकुम जे माना अल्लाह तोखे सलामत रखे, अल्लाह जी तोते सलामती हुजे, उहो दीन कीअं कंहिंजो जेको बग़ैर वजह जे सलामती वारो दीन नुक़सान ॾींदो? तव्हांजे अक़ल में फतूर आहे, तव्हांजी सम्झ में फतूर आहे। इस्लाम में दहशतगर्दी न आहे। हा, जिहाद खे तव्हां ग़लति तरफ़ न वठो। कॾहिं अल्लाह पाक चाहियो त अहिड़ो मौज़ू इंशाअल्लाह आयो त जिहाद जी वज़ाहत कंदासीं। जिहाद थींदो छा आहे, छाजे करे? बसि विढ़णु। तव्हां जेकॾहिं हर विढ़णु जाइ गुनाह आहे, हर विढ़णु दहशतगर्दी आहे, त पोइ जेके मग़रिबी मुमालिक तव्हां जेके जंगियूं कयूं ओतिरियूं त कंहिं बि न कयूं आहिनि। केतिरो तव्हां नुक़सानु पहुचायो आहे? त पाण खे त ईअं सम्झो खीर जो धोतल था चओ, ऐं इस्लाम टारगेट आहे त इस्लाम नुक़सान थो पहुचाए। जीअं अलामा साहब फ़तेह मक्का में नबी करीम अलैहिस्सलाम ख़ुतबो इरशाद फरमायो, थोरो उनजो लुब लुबाब बयानु करियो त उन ख़ुतबे में ख़िताब हुयो, मको फ़तह थियो, हाणे महबूबन करीम अलैहिस्सलाम ख़िताब कनि था, उन ख़िताब जो थोरो मतन पेश करियो। पहिरियों इहो जो पंहिंजी गुफ़्तगू हले पई ख़ुतबे में, पहिरियों त इहो ई हुयो हुज़ूर अलैहिस्सलाम जीअं आया तवाफ़ कयूं, ऐं उन खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम तवाफ़ कंदे पंहिंजे हथ में जेका डंडी हुई, स्टिक हुई, उहो इशारो कंदा जा अल हक़ ज़हाक़ल बातिल, उतां बुत किरी पवंदो, बातिल टुटो, उते ई बुत किरी पवंदो। उन खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम ख़ाना काबा जे अंदरि विया ऐं उते वञी करे 8 रकात रिवायत में अचे थो चाश्त जी रकात अदा कयूं। उन खां पोइ ॿाहिरि अची करे इहो इशाद फरमायो, तव्हांखे हाणे मूंसां मुंहिंजे बारे में छा गुमान आहे, छा उमेदु आहे। ऐं उन खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम उन्हनि खे आज़ादी ॾिनी ऐं उन खां पोइ हर को पंहिंजे घर हलियो वियो। अॻे ॾींहुं वरी ॿियो ख़ुतबो इरशाद फरमायो, ऐं उन में जेका हरम जी जेका हुरमत वारा मामलात आहिनि, हिते कंहिंखे मारणु, हथा के जो हरम जो गाह आहे उनखे बि कटणु या उतां जा दरख़्त आहिनि उन्हनि खे कटणु, ॿिए ॾींहुं वरी हुज़ूर अलैहिस्सलाम इहो ख़ुतबो इरशाद फरमायो। ऐं तव्हांजी इन ॻाल्हि खे मां थोरो कंटिन्यू कंदुमि त हुज़ूर अलैहिस्सलाम त अमन ऐं सलामती वारो दीन खणी आया। हथा के रिवायत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु छुरी ॾींदा न, छुरी कंहिंखे ॾींदा आहियूं त ॾियण जो तरीक़ो ॿुधायो आहे त जेको दस्ते वारो हिसो हूंदो आहे उहो अॻे खे ॾियो, मथां उनखे अॻियो हिसो लॻी वञे, चुंब लॻी वञे, नुक़सान पहुचे। इस्लाम इहो थो चए त कंहिंखे छुरी ॾियो बि त दस्ते वारो पासो उनजी तरफ़ कयो। एतिरो अमन जो दर्स इस्लाम ॾिए थो। ऐं इस्लाम जे बारे में कोई ईअं की चई थो सघे त इस्लाम में दहशतगर्दी आहे, ईअं न आहे। इहा हक़ीक़त आहे त इस्लाम सां थियो ईअं आहे, माण्हू पंहिंजा तयारु कया विया, इस्लामी लिबादो उन्हनि खे ॾिनो हुयो, लिबास ऐं ॾाढ़ी वग़ैरह रखाए करे पोइ उन्हनि खे ईअं इस्तेमालु कयो हुयो। अॼु असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे। नाज़रीन, अव्हां खां इजाज़त वठण खां अॻु में मां शुक्रियो अदा कंदुसि तव्हां सभिनी नाज़रीन जो, जंहिं असांखे ॾिठो, जंहिं असांखे ॿुधो। हाणे हिकिड़ी गुज़ारिश आहे त तव्हां असांखे ॾिठो, तव्हां असांखे ॿुधो, अव्हांखे असांजो अॼोको ही पैगाम रमज़ान प्रोग्राम सिंध टीवी जी जेकी सेरी नशरियत आहे कीअं लॻी, इहो रायो तव्हां असांखे ॾेई सघो था। जी हा, यूट्यूब ते असांजो चैनल आहे, ओॾे वञो, उनखे सब्सक्राइब कयो, सिंध टीवी HD इस्लामिक।
उन में वञी करे तव्हां उनखे चेक कयो, सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ तव्हां असांखे उते कमेंट्स ॾियो। तव्हां कमेंट्स इहे ॾियो त तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो, कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻी, कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे न वणी त छो न वणी, ताकी असां ईंदा उन शयुनि जो एहतियात करियूं। उमेदु आहे त तव्हां पंहिंजो ज़रूरु फीडबैक असांखे ॾींदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे उन खां पोइ अवां सभिनी जी महिरबानी, अवां वक़्तु ॾिनो, इन गुज़ारिश ते त सुभाणे बि तव्हां टाइम ॾींदा ऐं वरी साॻियो तव्हांजूं नज़रूं, अवां जी तवजो असां घुरंदासूं पंहिंजे प्रोग्राम में हिकु नए महिमान सां। उहे ॻाल्हियूं ॿुधंदो तव्हां, इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हांखे खोड़ सारो फ़ाइदो थींदो। असां वटि नाथख़ान बि ईंदा। तंहिंखां पोइ मां असां पंहिंजे प्रोग्राम में जेके जेके महिमान तशरीफ़ वठी आया, अल्लामा क़ुरबान अली क़ादरी साहब, अवां जी महिरबानी, अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु मां घड़ियूं कढी तशरीफ़ वठी आया। उन खां पोइ क़ारी फैसल महमूद वड़ाइच साहब, आपका बहुत शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। असांजा नाथख़ान जेके असांखे अॼु मोहम्मद जावेद साहब, आपका बहुत शुक्रिया, आप तशरीफ़ लाए। ऐं आख़िर में मोहम्मद हसीब क़ादरी साहब नात पढ़ंदा। हसीब भाई आपका बहुत शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। इंशाअल्लाह हू नात पढ़ंदा। मां अवां जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी इन गुज़ारिश ते अवां खां इजाज़त पियो वठां त इंशाअल्लाह तबारक व तआला अल्लाह चाहियो त सुभाणे मुलाक़ात थींदी साॻे टाइम ते। सेहरी नशरियात ॾिसंदा रहो सिंध TV। मूंखे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। वो दिन हरमे पाक की फ़ज़ा में था ज़बान खामोश थी, दिल महव इल्तिजा में था। खुशा वो दिन हरमे पाक। अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।